नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो माया सैयद समीउल्लाह शिराजी। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम दुनिया जो समाजी तहफ़ुज़ जो मॉडल आहे। BISP ज़रिए 90 लख खां वधीक ख़ानदाननि जी माली इमदाद, सिहत ऐं तालीम में मदद कई पई वञे। दुआ में समाजी तरक़ी बाबति आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त हीअ कॉन्फ्रेंस समाजी इंसाफ़, बराबरी ऐं इंसानी वक़ार जे अज़म जो इज़हार करे थी। क़तर मथां इसराइल जे हमले जी मज़म्मत कयूं था। सिक्योरिटी फोर्सेस जो बलोचिस्तान के कलात वाले इलाके में ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त इंटेलिजेंस बुनियादनि ते कलात में ऑपरेशन कयो पियो। कार्रवाई दौरान फितरतुल हिंदुस्तान जा 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। वफ़ाक़ी हुकूमत 27 आइनी तरमीम हलंदड़ महीने ई मंज़ूर करण जो प्लान तैयार करे वरितो। तरमीम ते इतफ़ाक़ राय लाइ हुकूमत जा मुल्क जी सियासी पार्टियुनि सां राब्ता। ज़रनि मूजिब 27 आइनी तरमीम जो मक़सद वफ़ाक़ जे इख़्तियारनि में इज़ाफ़ो करणु आहे। NFC अवार्ड में सूबनि जो हिसो घटि कयो वेंदो। कमांड ऑफ आर्म्ड फोर्सेस जे हवाले सां आर्टिकल 243 में तरमीम जी तजवीज़ भी तैयार। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला चयो आहे त आइन मुक़दस ज़रूर आहे पर हर्फ़ आख़िर न आहे। बहितरी लाइ तरमीमूं ज़रूरी आहिनि। 27 आइनी तरमीम ते सियासी पार्टियुनि में मुशावरत जारी आहे। राणा सनावला वधीक चयो आहे त अरिड़हीं तरमीम जो तालुक़ वसीलनि जी विरासत सां आहे ऐं हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मर्कज़ ऐं सूबनि में बराबरी पैदा कई वञे। दिफ़ाई बजट सिर्फ़ वफ़ाक़ न पर सूबनि जी बि गॾियल ज़िम्मेवारी आहे। पीपुल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी चयो आहे त अरिड़हीं तरमीम ते का बि सौदेबाज़ी नथी थी सघे। 27 तरमीम जे हवाले सां काफ़ी वक़्त खां ॻाल्हियूं हलनि पियूं। हुकूमत हाणे पीपुल्स पार्टी सां राब्तो कयो आहे ऐं हिमायत घुरी आहे। शाज़िया मरी वधीक चयो आहे त अरिड़हीं तरमीम तहत सूबनि खे मिलियल इख़्तियारनि तां पोइ ते हटणु मुनासिब न आहे ऐं मुमकिन बि न हूंदो। 27 तरमीम जे हवाले सां हुकूमती प्रपोज़ल PP जे CAC में रखियो वेंदो ऐं CAC में उन हवाले सां फ़ैसिलो कयो वेंदो। शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी जी बरियत कलदम करार। सिंध हाई कोर्ट CTD जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। CTD गिरफ़्तार कयल ॿिन्ही शागिर्दनि खे दहशतगर्दी तौरु अदालत में पेश करे छॾियो। मैजिस्ट्रेट जी अदालत ॿिन्ही शागिर्दनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो हो। CTD अदालती फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो। सिंध में कमंद जो अघु तय करण लाइ शुगर कैन बोर्ड जो अॼु रिथियल इजलास मुलतवी। ज़राअत खाते वारो वज़ीर कराची में मौजूदु न हुजण करे इजलास न थी सघियो। आबादगारनि कमंद जो अघु घटि में घटि 500 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जो मुतालबो करे छॾियो। नवाब गनी टालपुर चयो आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अॼोके रिथियल इजलास में शिरकत लाइ मिल मालिकनि मां केर बि न पहुतो। पुर उमीद आहियूं त हिन साल आबादगारनि खे कमंद जो मुनासिब अघु मिलंदो। सागर वेझो तेज़ रफ़्तार बस जो मोटरसाइकिल खे टक्कर बजण फौत। रावतियाणी में रोड हादसो। फौतनि जे जमड़ा वासी सूमर महर ऐं मेवो भील तौरु सुञाणप। हिकु ॼणो ज़ख़्मी। ड्राइवर मौक़े तां फ़रार। पुलिस बस खे तहवील में वठी छॾियो।